सलाम सिंध। अॼु असांजो मौज़ू आहे 21वीं सदी जो सिंधी नौजवान। हा दोस्तो, जीअं त 21वीं सदी में पूरी दुनिया जा नौजवान डिजिटल माइंड रखनि था ऐं डिजिटल कमनि में सभ खां अॻिते आहिनि। अगरि हिते ई पंहिंजे सिंध जे नौजवाननि खे ॾिठो वञे त असीं इंटर पास करण खां पोइ सोचींदा आहियूं त हाणे छा कजे। वॾी ॻाल्हि इहा आहे त असां यूट्यूब, टिकटॉक, पबजी जहिड़ा सॉफ्टवेयर इस्तेमालु करे वञूं था, पर ऑनलाइन अप्लाई या ऑनलाइन फॉर्म नथा भरे सघूं, या कंहिं इदारे खे ईमेल करणी आहे या ऑनलाइन दरख़्वास्त मोकिलणी आहे, उहा पिणु असां नथा मोकिले सघूं, छो त असांखे डिजिटल कमनि जे बारे में ख़बर न आहे। गुज़िरियल साल लॉकडाउन में हुकूमत ऐलान कयो त असीं ऑनलाइन क्लासिस हलाईंदासीं, ऐं उस्ताद उन ॻाल्हि ते परेशान थी विया त असांखे त मोबाइल हलाइण बि न ईंदी आहे, त असीं ॿारनि खे ऑनलाइन कीअं पढ़ाईंदासीं। ऐं शागिर्द वीचारा जेके फिज़िकल क्लासिस बि मुश्किल सां अटेंड कंदा हुया, उहे ख़ुदि सोचनि में पइजी विया त असीं ऑनलाइन क्लासिस कीअं वठंदासीं ऐं कीअं पढ़ंदासीं। इन ॻाल्हि करण जो मक़सदु इहो हुयो त असीं डिजिटल दुनिया खां कई साल पोइ आहियूं। आउं तव्हां सभिनीनि खे अर्ज़ु कंदुसि त पंहिंजे ॿारनि खे दुनिया जी तालीम सां गॾोगॾु कंप्यूटर जी सिख्या ऐं डिजिटल गुण पिणु सेखारियो। अॼुकल्ह डिजिटल दुनिया जो दौरु आहे। वधीक मां पंहिंजो मैसेज वॾो न कंदुसि। इनशाला वीडियो जो ॿियो पार्ट जो इंतज़ारु कयो। मां तव्हांखे डिजिटल कमनि जे बारे में ॿुधाईंदुसि। थैंक यू, वॾी महिरबानी।